नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड किनारनि ते ज़िंदगी जा ॾुखिया ॾींहं गुज़ारींदड़नि में केतिरा ई माज़ूर बि अज़ियतूं भोॻे रहिया आहिनि। तफ़सीलुनि लाइ पेश आहे इरफान अली बुघियो जी रिपोर्ट। शांति हिन ॿोॾ दौरान जेके ॾुख ॾिठा आहिनि उहे इशारनि में सम्झाइण जी कोशिश करे पई। संदसि मक़सदु आहे त सभु कुझु तबाह थियण बाद हाणे हिणे हाल में आहे। ॻाल्हाइण जी सघ खां महरूम शांति इशारनि में असांखे ॿुधायो त संदसि घर किरी पियो, रोड किनारे ज़िंदगी गुज़ारे पई। सरकार का सहायता नाहे कई, मच्छरनि एॾो आज़ार कयो आहे जो तोभ ज़ारी। पुछियोसीं भला इनकम सपोर्ट जा पैसा मिलिया, कार्ड ठहियलु आहे। इशारनि में जेको जवाबु ॾिनई उन जो मतिलबु सरकार पारां जारी कयल 23 अरब रुपयनि मां अञा ताईं खेसि 23 रुपया बि न मिलिया आहिनि। सांगड़ ज़िले जे तालके जाम नवाज़री जो ॻोठु मंदर शिव ॿुॾण बाद रोड किनारे तरसियल ॻोठाणनि मंझां ॻाल्हाइण जी सघ खां महरूम शांति बि अॼुकल्ह ॾुख ॾोलावा भोॻे रही आहे। इन ई ॻोठ जो रहवासी रमेश नंढपिण में पोलियो जो शिकार थी माज़ूर बणिजी वियो। ज़ाहिर आहे गुरबत हुई, खेसि पढ़ाई नसीब न थी। जवान थियो त पोरियो शुरू कयईं। अॼुकल्ह चिंची रिक्शा हलाए थो, पर ॿोॾ सबबु कंहिं महिल रोज़गार लॻेसि थो, कंहिं महिल वांदो वेठो आहे। चयो कंहिंखां भला ॿाहिरि खां वठनि ऐं पंहिंजो महिनत करे पाण खायो। उन जे करे इहो रिक्शा हलाईंदा आहियूं, भला 2-3 रुपया जेको मिलनि, भला मुंहिंजे हथ जा महिनत जी कमाई हुजे। रमेश ऐं अमृत खे 2 ॿारड़ा आहिनि। ज़िंदगीअ नंढपिण में रमेश खे जेको सबक़ु ॾिनो उन मां एतिरो ज़रूरु थियो आहे जो हुन पंहिंजे ॿिन्ही ॿारनि खे पोलियो फुड़ा पियारिया आहिनि। मतां खेनि बि माज़ूरी न बर्दाश्त करणी पइजी वञे। हीअ अमृत आहे रमेश जी वनी, हीअ बि रमेश जहिड़ी माना माज़ूर। हिन जोड़े जियापे सां जंग जोटी पए त ॿोॾ जो हमिलो थियो, घर ॿुॾी वियो, ॿारनि समेत रोड ते अची विया। हाणे बुख, बदहाली ऐं सरकारी बहसी भोॻे रहिया आहिनि। હવે તો રડતું નહીં, શું સુઠી આવી તો હાલત મારી નથી છી હવે છીએ મીએ બોર્ડમાં રોડે સડાવી નાખ્યા। रमेश, अमृत ऐं संदसि 2 ॿार टिफनी बार्टोलो जे कंहिं नावेल जा किरदार था लॻनि, जिन जे जीवन में रगो ॾुख ई ॾुख आहिनि। पर हिननि हिमत हारण बदिरां ज़िंदगीअ जे अणांगे पंध ते लाचारीअ बावजूदि हलण खां हलाखी नाहे ॾेखारी। ॿुॾल ॻोठ जो नेकमर्द थमू ऐं ॿिया ॻोठाणा ॿुधाइनि था त कॾहिं कंहिंखे क्यास पवंदो आहे त खेनि बिरयानी ॾेई वेंदा आहिनि, न त सरकार हिते बि कारीअ वारा कक उछलाए वई आहे। जॾहिं त वटनि बचियल पैसा ॿारनि जी बीमारीअ ते ख़र्च करे रहिया आहिनि, पर आख़िर केसि ताईं इहे पैसा संदन साथ ॾींदा। अञा ताईं साईं कोन पुॻो आहे। अञा असांखे किलो अटो बि कोन मिलियो आहे। बसि इहो भत वारा असांखे ॾेई वेंदा आहिनि थोरो घणो चांवर, बाक़ी बाबा असांखे अञा ताईं राशन कोन मिलियो। छा कयूं साईं, किथे तारीख़ ते मज़ूरी उहा आहे कोन्हे साईं। पाणी सॼो मुल्क, सना सना बच्चा वीचारा परेशान आहिनि। ॿारनि में बीमारी हुजे थी त पोइ बि असां दवा गोरियूं वठी अचो त हू खाराईंदा पैसनि सां। मच्छर असां वटि जाम आहिनि, असां मच्छर में वेठा आहिनि, मच्छर मोरियूं कोन आहिनि असां वटि। थमू चवे थो त हुननि जिन खे वोट ॾिना उहे त हिन हाल में खान पुछण बि न आया। पोइ हाणे किथे वोट ॾींदासीं? हाणे त असांखे जेको असांजी मदद कंदो उन खे ॾींदासीं। बाबा हाणे अहिड़ी हालत लॻी पई आहे, असांखे हींअर धणी नथा थियनि त पोइ असीं कहिड़ा उन्हनि जा धणी थींदा। सांगड़ ज़िले जे रोडनि रस्तनि ते रिपोर्टिंग दौरान इहा ॻाल्हि न रुॻो महसूस थी, पर खुली साम्हूं आई त हिते सरकारी सिस्टम बेहिस थी अख़बार पुराणी बणिजी चुको आहे। साथी रिपोर्टर मोतीराम ऐं कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़, ॼाम नवाज़ अली।